नहीं असां अॼु हिते पार्टी क़यादत जी हिदायत ते आया आहियूं। पार्टी क़यादत जी हिदायत मुताबिक़ असां पंहिंजा दरख़्वास्त जमा कराया ऐं मोहतरम मुंहिंजो साईं ज़ैन अंसारी साहब असीं पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जी टिकट जा उम्मीदवार आहियूं। पर असां इहो हिते तव्हांजी मीडिया जी तवसुत सां इहो वाज़े करणु चाहियूं था त 2013 में इहा साॻी सीट पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ खटी हुई ऐं 2018 में जेका इलेक्शन थी उहा सभिनी खे ख़बर आहे त इलेक्शन न बल्कि सिलेक्शन हुई ऐं उहा सीट आउं सम्झां थो असांजे मोहतरम ज़ैन अंसारी साहब जो कटियल सीट हो। ऐं हिन सीट ते अगरि PDM मुश्तरका उम्मीदवार ॾियारणु वञे बि पियो त असीं इहो मुतालबो कंदासीं पंहिंजे क़यादत खां PDM जी क़यादत खां त इहो टिकट PMLN जो हक़ थो बणिजे। 2013 में इहो असांजो कटियल सीट आहे ऐं 2018 में असांखे ज़ोरी असां खां इहो सीट फुरियो वियो, असां खां खसियो वियो ऐं असां PDM जी क़यादत खां ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जी क़यादत खां इहो पुरज़ोर मुतालबो था कयूं त इहा टिकट PDM जी अगरि मुश्तरका तौर ते अगरि उम्मीदवार आंदो वियो त इन तक ते PMLN जो हक़ बणिजे थो। अगरि बिलफर्ज़ असांखे टिकट न बि ॾिनो वियो त असांजी पार्टी जो जेको फ़ैसिलो हूंदो, जेको मुंहिंजे हक़ में हूंदो त साईं ज़ैन अंसारी साहब मूं लाइ कमु कंदो ऐं साईं ज़ैन अंसारी साहब जे हक़ में हूंदो त आउं जानी माली हर तरह सां इन सां गॾु बीठल हूंदुसि। सर जेको इमरान ख़ान जेको पाण ऐलान कयो त ऐं जेकी ख़ाली तक थी आहिनि जिन में पंहिंजे मरी जो 237 भी शामिल आहे, उहो पाण इलेक्शन में हिसो वठंदो ऐं छा था सम्झो त उनजो मुक़ाबिलो अकेले करे सघिजे थो? बिल्कुलु मुक़ाबिलो कंदासीं। असीं कारकुन आहियूं, असां अवाम में असांजो स्टेक आहे, असां अवाम जे अंदरि रहूं था। असीं कंहिं बि धुर जो मुक़ाबिलो करण लाइ बिल्कुलु ज़हनी तौर ते तयारु आहियूं, हर तरह सां तयारु आहियूं ऐं असांजे साम्हूं जेको बि पार्टी जेका अगरि असांजी पार्टी जेका असांजी PDM आहे, असांजी जेका इतिहाद आहे, इतिहाद खां हटी करे अगरि असां अलॻि अलॻि मुक़ाबिलो बि कंदासीं त आउं सम्झां थो त हिन सीट में पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जी पोजीशन तमामु बहितरीनु तरीक़े सां मज़बूत आहे ऐं असां कंहिं बि पार्टी जे मुक़ाबले में असां हिते बहितर पोजीशन में बीठल आहियूं।